अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भलीकार आवां सायरा सुमरो इन बुलेटिन में मूसा गॾु साथ ॾींदी फराशा सब खबरी हैगा नज़र हेडलाइन ते। पिम्स अस्पताल साने ते जांच कमेटी जी रिपोर्ट वज़ीर आज़म के पेश कंदी। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तालड़ चयो त जांच कमेटी जी रिपोर्ट अॼु शाम ताईं अची वेंदी। तफ़सीली रिपोर्ट 7 ॾींहनि में तैयार कई वेंदी। क़ौमी असेंबली जे इजलास में ख़िताब कंदे आज़म नज़ीर तालड़ चयो त रिपोर्ट अचण बैदि ज़रूरी क़दम खंया वेंदा। हर पाकिस्तानी ॾोखारो आहे, उन ते सियासत करण बदिरां मुनासिब तजवीज़ूं ॾियणु घुरिजनि। सिहत वारे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल चयो त सिहत वारो वज़ीर आहियां, पिम्स साने ते पाण खे ज़िम्मेवार सम्झां थो। कंहिंजी बि इहा नियत नाहे त रिपोर्ट लिकाई वञे। ही मामिलो कंहिं बि सूरत में दॿजणु न घुरिजे। अपोज़िशन असां गाइड करे लाहे अमल ॾे। क़ौमी असेंबली जे इजलास में ॻाल्हाईंदे मुस्तफ़ा कमाल चयो त केरु थो चवे त मुल्क में आइडियल सूरत-हाल आहे। रोज़ाने मुल्क में 300 ॿार मरनि था। मूं पाण खे एहतसाब लाइ पेश कयो आहे। क़ौमी असेंबली में पिम्स साने ते ख़ुसूसी पार्लियामानी कमेटी जोड़ण जी रिथ मंज़ूर। ख्वाजा आसिफ पारां मुखालिफ़ तुर्की स्टैंडिंग कमेटी जो बाइकाट ख़त्म करण जी दरख़्वास्त। दिफ़ा वारे वज़ीर चयो त अपोज़िशन मेंबर स्टैंडिंग कमेटी जे इजलास में शरीक थियनि। स्टैंडिंग कमेटियुनि खां बहितर को प्लेटफॉर्म नाहे। ख्वाजा आसिफ चयो त हादसा सॼे मुल्क में थिया आहिनि, पर उहे जांच ताईं महदूद रहिया आहिनि। गुलप्लाज़ साने ते जांच जो को नतीजो साम्हूं न आयो। तहरीक इंसाफ जे सेनेटर अली ज़फ़र पारां मुखालिफ़ तुर्की कमेटी जी सरबराही ॾियण जो मुतालबो। अली ज़फ़र चयो त हुकूमत जी जोड़ियल कमेटी ते अवाम यकीन नथो करे। अस्पताल हुकूमत जी तरजीह आहिनि। पिम्स वाक़े में जंहिंजी ग़लती आहे उनखे सज़ा ॾिनी वञे। पीपी सेनेटर शीर रहमान चयो त हुकूमत जूं जेकी कमेटियूं ठहियूं आहिनि उन्हनि ते असांखे एतमाद नाहे। उन्हनि कमेटियुनि में सभई माण्हू हिक ॿिए जी जांच पिया कनि। कूड़ ॻाल्हाए पियो वञे त हर ॿाहिरि निकिरण जा रस्ता खुलियल हुआ, सभु रस्ता बंदि हुआ। मामिलो किथे हो, पुछा गछा कई वञे। नवाज़ लीग सेनेटर परवेज़ रशीद आला सरकारी ऑफिसरनि जे सरकारी अस्पताल में इलाज तजवीज़ ॾेई छॾी। परवेज़ रशीद चयो त जांच कमेटियूं ठाहिण सज़ाऊं ॾियण सां बहितरी न ईंदी। ऑफिसर हुकूमत खां पघार वठनि था, इलाज सरकारी अस्पताल मां कराइनि। जॾहिं उहे सरकारी अस्पताल मां इलाज कराईंदा त उहे अस्पतालनि खे बहितर बणाईंदा। ईअं नथो थी सघे त टैक्स को ॿियो ॾे ऐं ख़र्च को ॿियो करे। मीडिया सां ॻाल्हाईंदे सेनेट में ख़िताब कंदे सेनेटर परवेज़ रशीद चयो त कानून ठाहियो वञे त जेको आवाम जी टैक्स मां पघार खणे थो उन जो इलाज सरकारी अस्पताल में थींदो। जेको ॿाहिरां इलाज कराईंदो उन जी नौकरी चट थींदी। पिम्स अस्पताल में अभम ॿारनि जो मौत सड़ण सबबि न पर धुओं ऐं कारण साह ज़रिए जिस्म में वञण करे थियो। पिम्स अस्पताल जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर जी दावा। डायरेक्टर राणा इमरान जो चवणु हो त अभम ॿारनि जी सुञाणप ॿाह ते मौजूदु सुञाणप वारनि टैग्स सां कई वई। मर्द सुञाणप लाइक़ न हुजण हा त DNA टेस्ट जी ज़रूरत पवे हा। डॉक्टर इमरान मूजिबि बाहि लॻण वारे वक़्तु नर्सरी में 15 अभम ॿार मौजूदु हुआ। अमले ॿारनि खे बचाइण लाइ नर्सरी में दाख़िल थियण जी कोशिश कई, पर शदीद धमाके सबबि छित किरी पई। नवाज़ लीग जो बैरिस्टर इफ्तिखार गिलानी आज़ाद कश्मीर जो 17हों वज़ीर आज़म थी वियो। बैरिस्टर इफ्तिखार गिलानी 30 वोट खणी कामयाबी। पीपी उम्मीदवार सरदार मुख्तियार खान 14 वोट हासिल किया। इफ्तिखार गिलानी 211 में पहिरियों भेरो आज़ाद कश्मीर कानून साज़ी असेंबली जो मेंबर थियो हो। सीनियर सूबा वज़ीर शजील मेमन चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंध जी अहम रोडनि ऐं रेलवे मनसूबनि खे हिक जहिड़ी तरजीह ॾिए। रेलवे ट्रैक सां गॾु सखर हैदराबाद मोटरवे ते बि तकड़ी अॻुभराई थियणु घुरिजे। पंहिंजे बयान में शजील मेमन चयो त कराची खां रोहड़ी ताईं 480 किलोमीटर रेलवे ट्रैक अहम मनसूबो आहे, पर सखर हैदराबाद मोटरवे मनसूबो बि एतिरो ई ज़रूरी आहे। चकवेझो कारे जे इल्ज़ाम हेठि बिटो क़तल। ॻोठ फज़ली सब्ज़ोही में जवाबदार यूनिवर्सिटी जे पेशमाम अनीस पहो खे गैर शादीशुदा नारी नमन ख़ातून सब्ज़ोही खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। रुस्तम पुलिस जो चवणु आहे त कचे वारे इलाइक़े में विटे क़तल जो वाक़ियो पेश आयो आहे। वाक़िए जी जांच कई पई वञे। डिगड़ी वेझो हथियारबंदनि चौपाई जे वापारी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। बांडी शाख स्टॉप भरिसां 50 वरनि जो पीर बख्शियो बुगटी पुराणी तकरार तां क़तल। मक़तूल लाश ज़रूरी कार्रवाई बदवारसन जे हवाले। खानापुर वेझो खौफनाक रोड हादसो। नीगर समेत 4 ॼणा फौत। नापरकोट भरिसां इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर। मोटरसाइकिल सवार गड़ी तेगो वासी खान चंद ऐं सादिकाबाद वासी रमेश ओॾो हाकिम ओॾे नीगर सुहिणो ओॾ पहुती विया। मोरचंद ज़ख़्मी पहुतनि जा इलाज ज़ख़्मियुनि खे खानपुर अस्पताल आंदो वियो। ज़ख़्मी मोरचंद मूजिबि हू गड़ी तेगो खां शिकारपुर तरफ़ मोटरसाइकिल ते अची रहिया हुआ त साणुसि हादसो पेश आयो। लाड़काने में इंतज़ामी नाहे बाड़ो खुलियल गटर में किरी ॿुॾी वियो।
शहर के यासीन चौक वाले इलाइक़े में अफ़सोसनाक वाक़ियो। 4 वरियनि जो साजिदनि चाढ़ियो खुलियल गटर में किरी पियो। वासन ऐं पाड़े वारनि नीगर खे गटर मां कढी चाटका अस्पताल मुंतक़िल कयो। तिबी इमदाद मिलण खां अॻु ई दम ॾेई छॾियाईं। वारसन जो चवणु आहे त ॿारहो घर ॿाहिरां रांदि कंदे खुलियल गटर में किरी ॿुॾी फोत थियो आहे।